अधी भागल रात तुंहिंजो सनियो मिलियो, सोचम त मिलियो बि अचांसि ऐं सवाई बि कयो अचांसि। कादन विया बांधन ते मारी करे मोटंदो त अलाह जो गंज खणी ईंदो। हींअर मड़े हथ थोड़ो तंग आहे। छो भेण, दुखे सुखे में त असां कॾहिं बि राज खे कोन छॾियो आहे। जेको हाल हूंदो आहे राज जे अॻियां रखिबो आहे। अधी तव्हां ऐं असां विरहायो आहे छा? पहिरीं मानी जो टुकुर खा, पोइ वरी हाल हवाल कयूं था। न न मानी कोन थी खावां, अलाह गंज ॾींदी। कादन जो पीउ बीमार आहे, मूंखे जल्दी मोटणो पवंदो। अधी तूं ॿुधा, ख़ैर मां यादि कयई? अधी पिराणी, सचल दुनिया जी नज़र में मुंहिंजो ॾेर आहे, पर मूं हुनखे पंहिंजे पुटनि वांगुरु पालियो आहे। इहो ई मुंहिंजो ॾेर बि आहे ऐं राज जे पग जो वारिस बि आहे। मां चाहियां थी त तव्हांजी न्याणीअ खे मां पंहिंजे घर जी इज़त बणायां। हाय दी, मुंहिंजी अखियूं थधियूं। असांजी त रही ज़ाइफ़ाणी ॻाल्हि, माइटियूं त मर्द ॻंढींदा आहिनि। धण जो धणी अञा जीअरो वेठो आहे। मां ॿुधायां थी कादन जे पीउ खे, पोइ जेको जवाबु ॾिनई। हा हा दी, ईदन सां बि भले सलाह कर, ईअं थींदो आहे। मता कंहिं ॿिए खे ज़बान ॾेई वेठो हुजे ऐं तोखे मूंखे ख़बर बि न हुजे। हा, पोइ इहा बि सुध पइजी वेंदी। तूं वेह त मां अंदरां थी वापसि अचां थी, पोइ वञजांइ। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।